नासिक कंबर में ज़िले में बरसात ऐं ॿोझ तबाहकारियूं जारी आहिनि। वण न थियण सबबि प्रवासी मुश्किलातुनि खे मुड़ी रहिया आहिनि। कयूं चांडी रिपोर्ट करे रहियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असीं कंबर जे ॻोठ ड्रिग सूमर में बीठा आहियूं, जेको मुकमल तौर ते मींहं ऐं ॿोॾि जे पाणीअ में ॿुॾी वियो आहे। 250 खां वधीक हिन ॻोठ में घर आहिनि, जंहिंमें तक़रीबन अध खां वधीक घर ड्रही पट पइजी विया आहिनि। अचो त ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे असांखे हिन सूरत हाल बाबति छा ॿुधाइनि था। असांजी का बि शइ न बची आहे। 300 घर आहे असांजे ॻोठ में। जायूं ड्रही वियूं आहिनि, बाक़ी जेके जायूं बचियलूं आहिनि से बि ड्रथिलियूं आहिनि, उन में बि को वेही नथो सघे। माल बचा वठी रोड ते असां वेही रहिया आहियूं। असांखे न खीमो मिलियो आहे, न असांखे कली मिली आहे, न असांखे पाल मिलियो आहे, काई शइ न मिली आहे। ज़ाती घणो थी वियो आहे। सिंध हुकूमत खे असां अपील था कयूं त असांजी मदद कनि। असां वॾी मुश्किल में आहियूं। असांजा मासूम मींहं ऐं बरसाति ऐं पाणी सैलाब वधी वियो त मासूम ॿुॾी आहे। हिकिड़ो 7 सालनि जो, ॿियो 8 सालनि जो हुयो। पर हींअर असां एॾी मुश्किलात में हो जो असांखे खाइण लाइ बि अन्न कोन्हे। असां रोडनि ते बीठा आहियूं। मथीं बारिश बि ॿोड़ियो आहे, हेठीं सैलाब बि ॿोड़ियो आहे, उन जो तदारक कोन्हे को। असां सुता पियासीं राति जो त ख़बर पियो पाणी आवाज़ सां चए पियो असां घरो माल दाल छॾे बचड़ा कढियासीं, ज़ोर में असां बचड़ा कढियासीं। सुबुह जो वियासीं, माल बि मुंहुं पिया, 2 नंढड़ा छोकिरा बि असांजा ॿुॾी विया। ॻोठ जो नालो ड्रिग सूमर खान चांडियो। सम्झो न, का बि माण्हू असां वटि न आयो आहे, तव्हां का बि न आई आहे। सॼो ॻोठ तक़रीबन ॿुॾी वियो आहे। जेके बि माण्हू त ठहियो, पर माल बि हाणे मरणु शुरू कयो आहे। मुकमल असांजे शहर में 4 फुटनि जे अंदाज़े में पाणी बीठो आहे। के का बि न घर बचियो आहे, न जॻह बची आहे। हिन ते मिट ताणी असांजा माल बचा रोडनि ते पिया आहिनि। कंहिंखे को खाइण जो अन्न बि कोन कढी सघियो आहे कंहिं बि। 4 फुट 4.5 फुट पाणी बीठो आहे, तंहिंमें कंहिं जो घर न बचियो आहे। जेके तव्हां बीछलियूं था ॾिसो, इहे बीछलियूं न आहिनि, ख़तमु आहिनि। का विच को छॾियल आहे, का साइड खां छॾियल आहे, का कीअं का कीअं। असांजी ख़ुदा करणु गवर्नमेंट खे अपील थी कजे त असांजी मदद करे। MP MLA को चङा को DCO या मुख्तियारकार हिते असां वटि कोई बि 2 ॾींहं जो बीहो हिते वेठा आहियूं, कोई न आयो आहे। अंदरि घर ॿुॾा पिया आहिनि। सामान सड़ी जेको तो घर जे हेठि अचे हो, खाइण पीअण जो सामान बि उते, रहण करण जो सामान, लटो कपिड़ो, सवड़ हेठि विझण जा कपिड़ा, उहे बि सभु उते अंदरि पिया आहिनि। असां सिर्फ़ु रोड ते सुता पिया। 4 खां 5 फुटनि ताईं पाणी आहे। न को पुछा थो करे, न को आयो आहे। हे माल रोडनि ते मरी विया, माण्हू बीमार थी पिया आहिनि। का बि टीम न आई आहे जेका मेडिसिन ॾे, न ई को असांखे पुछा करण वारो आहे। बिल्कुलु असां तकलीफ़ में आहियूं। जुगा घर सभु ड्रही विया, मुकमल माण्हू सभु बीमार पिया आहिनि, मुकमल सभु मरनि था। को बि अॼु ताईं न आयो आहे, न DC आयो आहे, न मुख्तियारकार आयो आहे। असां अपील था कयूं शहबाज शरीफ़ खे ऐं मुराद अली शाह खे, पीपल्स पार्टी जे बिलावल भुट्टे खे, DC खे, मुख्तियारकार खे, सरदार खान चांडियो खे, नादर मक्सी खे ख़ुदा वास्ते असांजी मदद कई वञे। 24 कलाकनि में असांखे रुखी मानी खाइण खां परेशान आहियूं। असांखे एतिरो अटो बि घर में न आहे जो हिन महिल असां रुखी मानी पचाए खाऊं। असांजी तमामु बदहाली थी वई आहे। ॻोठ में केर बि न थिए। असां पाकिस्तानी आहियूं ई कोन, ईअं वेठा आहियूं, केर बि नथो अचे असां ॾे। जी बिल्कुलु, अवां ड्रिग सूमर जे ॻोठनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो इहो चवणु त असीं पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं ऐं पीपल्स पार्टी खे वोट कयूं था, ऐं तंहिंजे बावजूदि बि हिन सूरत हाल में असांजी का बि वहार न कई वई आहे। ॻोठाणनि सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त असांजी वहार करे असांजी मदद कई वञे, त जीअं असीं हिन ॾुख जी घड़ीअ में पंहिंजनि सिरनि खे बचाए सघूं। कैमरा टीम सां गॾु पीर कयूं, धरती TV न्यूज़, कंबर।